जे साम्हूं कॾहिं का शइ खपंदी ही त पीउ खे छा चवंदा, बाबा मूंखे बूट वठी ॾे 500 रुपए जो। पीउ चवंदो बाबा पैसा कोन्हनि खे। तव्हां रोअंदव, तव्हां सॾ कंदव, बाबा मूंखे हीअ शइ खपे। ॾियो ख़बर, तव्हांजे रोअण ते अबे खे बाज आई या कोन आई? तव्हांजे रोअण ते अम्मा खे रहम आयो या कोन आयो? तव्हांजे रोअण सां तव्हांजा सभु कम ठहिया या कोन ठहिया? तव्हांजा अंगल, तव्हांजूं फरमाइशूं, तव्हांजा जेकी बि मुतालबा हुया रोअण जे ज़रिए पूरा थिया। अबा हाओ कन न? हा, जॾहिं ॿानड़ो नंढड़ो हूंदो आहे त उहो पंहिंजे अबे अमड़ जे अॻियां रोअंदो आहे। जॾहिं वॾो थी वियो न, जवान थी वियो, हाणे उहो हुनुर विसरी वियुसि, पंहिंजो फन विसरी वियुसि, पोइ इन जे करे परेशान थी वेंदो। केॾी महिल कर्ज़नि में मुब्तला, केॾी महिल बीमारियूं, केॾी महिल दर्द, केॾी महिल परेशानियूं, केॾी महिल हीअ मुसीबत, केॾी महिल हूअ मुसीबत। छो जो पंहिंजो फन विसरी वियो। जॾहिं नंढड़ो हो न त रोअंदो हो अबे अम्मा जे अॻियां, हाणे उन खे रोइणो अबे अम्मा जे अॻियां न, रोइणो हो रब जे अॻियां। अबे अम्मा जे अॻियां न, हाणे उनखे पंहिंजे मालिक जे अॻियां रोइणो आहे। जे रब ख़ल्क़ियो आहे, जे रब पैदा कयो आहे, उन जे अॻियां रोइणो आहे। उन रब जे अॻियां जॾहिं बानो रोए, उन जा सभु कम ठही वञनि। पर असां उहो रोअण विसारे छॾियो। इन जे करे परेशानियूं। को चए थो से मूंखे औलाद कोन्हे, जे औलाद आहे त चए थो से औलाद चयो नथो मञे। को चए थो मूंखे ज़ाल कोन्हे, ज़ाल आहे चए थो औलाद कोन्हे, औलाद आहे चए थो घर कोन्हे, घर आहे चए थो कर्ज़ वठी वियो आहे। हज़ार मुसीबतूं आहिनि, हज़ार परेशानियूं आहिनि। हाणे हिते हेॾो वॾो इज्तिमा आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। अॻे बि जलसा ॾिसी वियो आहियां, पर हिन भेरे अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾी जमायत आहे, ॾाढो दिलि ख़ुशि थी आहे। हाणे हेॾी वॾी जमायत में को हिकिड़ो माण्हू उथी मूंखे चवेसि मूंखे न का ॻणती न का परेशानी, मां ख़ुशि वेठो आहियां। जंहिंखां पुछंदे न, हर कंहिंजा सूर पंहिंजा, पत्थर पराओ सूर सभु कंहिंखे पंहिंजा। आहे या ग़लति थो चवां? शासी फरमाए त अचोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार, कन घणा कन थोरड़ा कान्हे सूरनि खां धार, पोइ ॾिना जे ॾातार झोली पाए मुंहुं झलिया। सूरनि खां को वांदो आहे ई कोन, हर कंहिंखे सूर पंहिंजा आहिनि, कहिड़ा कंहिंखे कहिड़ा। हा, पर मुंहिंजा पिरी प्यारा, पोइ हाणे छा थींदो आहे जो असां पंहिंजो फन विसारे छॾियो। जॾहिं नंढपण में बुख लॻंदी हुई त बि रोअंदा हुआसीं, उञ लॻंदी हुई त बि रोअंदा हुआसीं, सीउ लॻंदो हो त रोअंदा हुआसीं, गर्मी लॻंदी हुई त रोअंदा हुआसीं, किविल चक पाईंदी हुई त बि रोअंदा हुआसीं अबे अम्मा जे अॻियां। हाणे असां पंहिंजे रब जे अॻियां रोअण छॾे ॾिनो। साईं मुछ खे वकड़ ॾेई चए थो मां बहादुर पहलवान, मूं जहिड़ो को ॿियो आहे ई कोन। दुनिया वारनि जे साम्हूं भली पहलवान हुजे, पर पंहिंजे मालिक जे अॻियां न्याज़मंदी हुजे, अल्लाह जे अॻियां सिर सजदे में हुजे, मालिक जे अॻियां रोअण वारी इहा अख पुसियल हुजे, इहे नेण भिनल हुजनि, पोइ ॾिस त तुंहिंजा कम थियनि था या नथा थियनि। अबा हिकिड़ो फ़क़ीर हो, दुरवेश अलाह जो बानड़ो, दरगाह हुयसि, मुरीद महिमान जमायती मुसाफ़िर परदेसी कई पिया अचनि, नंगर हले पियो। पोइ बुज़ुर्ग अलाह वारनि खे रोज़ी रब ॾींदो आहे, रब पंहिंजे ॿारनि खे ग़ैबी रोज़ी ॾींदो आहे। कॾहिं ईअं थींदो हो जो कुझु न हूंदो हुअसि त ओधर वठी बि महिमाननि खे खाराईंदो, वरी अलाह ॾींदो हो त कर्ज़ लाहे छॾींदो। हाणे साईं बुज़ुर्ग ते कर्ज़ थी वियो जाम, कर्ज़ वधी वियो, ऐं बुज़ुर्ग खे अचे मरण जो सकरात वारो टाइम लॻो। जन कर्ज़ी जन जो कर्ज़ घुरण वारा उन्हनि खे ख़बर पई त बुज़ुर्ग बीमार आहे, दुनिया त मथां लॾाणो करे वञे, सभु लहणेदार आयासीं, असांखे कर्ज़ त ॾियो न असांजो। बुज़ुर्ग फरमाए त वे
वरी ॿियो दुकानदार आयो, साईं मां अन्न ॾिनो नंगर में मुंहिंजा हेतिरा पैसा अबा वे। ॿियो आयो, साईं मां गिह ॾिनो हेतिरो पंहिंजो वखर जो ख़र्चु आयो, हेतिरो कर्ज़ आहे, अबा तूं बि वे। सभु वेहंदा विया, विहारींदो वियो। हिकिड़ो ॿारड़ो हुजे नंढड़ो, चणनि जो थाल खयूं खपाईंदो पियो वञे। छा? चणनि जो थाल खपाईंदो पियो अथई। सो बुज़ुर्ग चयो त वाह पुट, इहो चणनि जो थाल घणे में ॾींदे? चईं सॼो थाल 5 रुपए में। चई इहो ॾे। उहो थाल सॼो वरितई ऐं उन्हनि खे मुरीद खे चईं वाह हे जेकी बि वेठा आहिनि हिन खे इहो थाल चणनि जो विराए ॾे। सभिनी चणा खाधा। छोकिरे चयोसीं मूंखे 5 रुपया ॾियो। चए भाउ हाणे हे सभु मुंहिंजा कर्ज़ घुरण वारा आहिनि, इहे वेठा आहिनि, अलाह मोकिलींदो तोखे बि ॾींदुसि। हाणे हो त वॾा हा, सबुर कई वेठा न, हे त ॿारड़ो हो। अचे छोकिरे रोअण शुरू कयो, साईं मूंखे अम्मा मारींदी, बाबो मारींदो, मुंहिंजा पैसा वारो कर मूंखे ॾे। छोकिरे चए रोअण शुरू कयो, वठी बरड़ोट कयईं, वठी रोअण शुरू कयईं। थोरी देरि गुज़री त हिकिड़ो घोड़े सवार आयो, पर घोड़े जूं खुर्जीनूं ॿिन्ही पासनि ना पैसनि सां भरियल हुजनि। चइबा बुज़ुर्ग जा जेके कर्ज़ घुरण वारा सभु हेॾे अचो। अबा तुंहिंजा घणा आहिनि? चए मुंहिंजा 500 रुपया। अबा वठि। अबा तुंहिंजा घणा आहिनि? चए मुंहिंजा 5000। चए हे वठि। तुंहिंजा घणा आहिनि? चए उन छोकिरे खे 5 रुपया ॾिनई, सभिनी खे ॾिनई। अबा अञा को आहे? चए उनसीं हाणे सभिनी जो कर्ज़ अदा थी वियो। ईअं चई उहो घोड़े सवार हलियो वियो। बुज़ुर्ग खां माण्हुनि पुछो त साईं ही राज़ कहिड़ो हो? चइबा कर्ज़ घुरण वारा त घणई हुया, पर रोअण वारो केरु कोन हो न। को रोए त रब खे बाझ पवे न, को रोए त रब खे बाझ पवे न। सो इहो मूं कयो बहानो। छोकिरे खां 5 रुपए जो थाल वठी विरायो, छोकिरो रुनो, अलाह ताला पंहिंजा रस्ता रहमत जा खोले ॾिना, सभिनी जो कर्ज़ अदा थी वियो। वदा ओ मुंहिंजा पिरी प्यारा, बराबर दुनिया जूं तंगियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, ॾुख आहिनि, ॾोझरा आहिनि, पर इन जो ॿियो इलाज कोन्हे। सरदार जे अॻियां रुनो हूंदे, अमीर जे अॻियां रुनो हूंदे, ऑफिसर जे अॻियां रुनो हूंदे, वॾेरे जे अॻियां रुनो हूंदे, पर केॾी महिल पंहिंजे करीम रब जे अॻियां रोई ॾिस, केॾी महिल मिठड़े मालिक जे अॻियां रोई ॾिस। ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, बराबर गद्दो आहियां, गदलो आहियां, गुनहगार आहियां। ए मुंहिंजा मौला, मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर, मुंहिंजो ही मक़सद हल कर। ॾिस तरफ़ तुंहिंजी दाह ॿुधे थो या न? ॾिस तुंहिंजे दाह जो दाद थिए थो या न? ॾिस तुंहिंजी फरियाद वरनाइजे थी या न? वदा दुनिया जे अॻियां केतिरो रुने, अबे जे अॻियां रुने, अम्मा जे अॻियां रुने, पर केॾी महिल मुंहिंजे मालिक करीम जे अॻियां बि रोई ॾिस। हदीस पाक में चए थो तुबकू औ तबाकू, रो रब जे अॻियां, पर जे रोअण न अचेव, रोअण न अचेव त रोअण वारी सूरत बणायो, इन सूरत ते बि रब खे बाझ अची वेंदी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या। मुझे सोने हबीब ते बाबरकात महबूब वेठा आहिनि। फ़कीह अबुल समरकंदी जो किताब आहे तंबीहुल गाफिलीन, उन में इहा पंहिंजे सनद सां हदीस आंदी अथसि। मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं वेठा आहिनि त ॿाहिरों हज़रत फारूक आयो, फारूक आज़म
आयो पर रोंदो आयो। सरकार पुछन था उमर तू छो रोंदो आयो आ, सबब केड़ो आ, रोण जो वजह केड़ो आ? अर्ज करे